ਜੈਤ ਸ੍ਰੀ ਮਹੱਲਾ ਨੌਵਾਂ। ਮਨ ਰੇ ਸਾਚਾ ਗਹੋ ਵਿਚਾਰਾ, RAM ਨਾਮ ਬਿਨ ਮਿਥਿਆ ਮਾਨੋ, ਸਗਰੋ ਇਹ ਸੰਸਾਰਾ। श्री राम साहब सजीवे रागवानिया। पागल माना गाल के पातल, कहते पढ़े हुए संतन की दृष्टि में संसार पागल है। और संसार दृष्टि में संत पागल हैं। देखिए गाल के पातियों वेठा आहिनि। पागल न थींदो गाल खे पाए न सघंदो। जेको गाल पातल हूंदो उहो पागल ई हूंदो। सिरियो ॻाल्हाईंदो गारियूं ॾींदो, अहिड़ी ॻाल्हि न आहे। सम्झण जी कोशिशि कयो, लफ़्ज़ खे ध्यानु ॾियो। शेख बहादुर साहब बि ईअं हुया, ॿाहिरी सियाणप में न हुया, सादे सूद में हुया। बिले साहिबनि हरगोबिंद साहिब जन ॿिन्ही पुटनि खे धन जी विरासत ॾिनी। बत गुज़ारिया गुरदितो अटल राय, अणी राय सूरजमल, पंजो है तेग बहादुर। हे नानकी मां थियो, बसि उनजे करे माता जो नालो यादि आहे जो तेग बहादुर उन मां थियो। ॿिया जेके ॿ टे चारे पुट थिया उहे कंहिं मां थिया। टे घर वारियूं एट ए टाइम साहिबनि खे हुयूं। उनखे जेके ॾिनो उहो ख़ुशि थी विया। नानकी खे चयूं हे कॾहिं मालिक थींदो, हिन जो पुटु राज जो मालिक थींदो। हिनखे कुझु न ॾिनो, हिनखे त ॿार न आयो। पिछाड़ी हली पई, पेकनि हली वई, बैलगाड़ी ते चढ़ी करे। बाबा ॿुढा साहिब छहीं पातशाही ताईं हुया, जेको हेड ग्रंथी आहे, जंहिंखे वचन साहिब पहिरियों उन खां वठायो। मामा गुरदास ग्रंथ साहिब ठाहियो, बाबे ॿुढे वचन वरितो। ऐं उहो गुरु नानक साहिब खां पोइ गद्दी वेहण जो तिलक उहो ई ॾींदो हो। अंगद साहिब खे, अमरदास खे, रामदास खे, अर्जन साहिब खे, हरगोबिंद साहिब खे। उन कृपा करे हरगोबिंद साहिब जी बख़्शिश कई। जंहिं महिल माई वेनती रखे, साईं कृपा कयो, घरवारी पथी जॻियूं, छो कंहिं संत खां कृपा वठो। त बाबे ॿुढे ॾे विया त थोरो ठान सां विया त मुख मणिकी वियो त अमृतसर ते चढ़ाई थी आहे छा? उहो वचन में ख़ाली न वियो, हिकु ॾींहुं चढ़ाई थी वई। मोटी आई त संत त हीअं ठपो कढियो, संत ने कीअं वञिबो आहे? बसि पोइ ढोढो ॾुध बसर जेको ॻोठाणो खाधो आहे, अकेली पहिरियों उघाड़ो संत ॾे वई, ॾुध पीतई, ढोढो खाधई। उन बसर खे मुठि जंहिं चए तो अहिड़ो पुटु पैदा थींदो जेको दलनि खे नास कंदो। उन वक़्तु बुढ़ा साहिब जो पुटु हुयो, साहिब चोलो बुढ़ा साहिब गुज़ारे चुका। उनखे चई रुमाल थी असांजे हथ में, हे वञी अॻियां रखो, ईअं न कर, ॿिए न वञे। ओलंघे वई, रुमाल खणी आयो।
इहो ई तव्हां साईं दॿियो रहियो। गुरु तेग बहादुर साहिब जन तीर्थनि ते निकिता, संगम में निकिता, काशी निकिता, पर ॿ टे महीना रहिया। लिखियो तो ॿिनि टिनि जॻहियुनि ते सर्वंस बि दान कयो। सर्वंस माना जेके हथ में आहे हुनखे सर्वंस चइबो आहे। श्री राम। नानकी श्री राम, श्री राम। यादि कयो वचननि खे। पर मूंखे पति देव चयो हो त मूं पुटु अहिड़ो पैदा थींदो। त उते समागम थियो आहे जम्मू गुरु गोबिंद सिंह महाराज जो। सदाईं भजन में रहिया। गुरु हरिकृष्ण साहिब को अंतिम टाइम ते पुछो, साईं तव्हां खां पोइ जेको मुंहिंजो दर्शन करणु चाहे गुरु ग्रंथ साहिब जो दर्शन करे, जेको मूंसां ॻाल्हाइणु चाहे गुरु ग्रंथ साहिब सां ॻाल्हाए। त हुन शेवक चयो, साईं गुरु ग्रंथ साहिब त शब्द गुरु आहिनि, शब्द गुरु आहिनि, व्यक्ति गुरु खपे। त आख़िरी शब्द हो चोले शरणम में, बाबो बकाले में, बसि दम छॾियो। ॻोल्हियो बकाले में 22 सौट हुया हिन जा बिरादरी जा, सभु बणिजी वेठा। केमल मखण शाह ॿेड़ो वरिती पियो अचे, किथे अटकियो आहे। यादि कयो अथई गुरु महाराज तूं आहे त बचा। ॿेड़ो उतो अटकियो, हली जा सिधो सो हली पियो। त हुनखे किनारे ते लॻाए करे चवनि मूं मथो टेके अचां त भावना खे मां 500 मोहरियूं ॾींदुमि। त 5 मोहरियूं हर हिकु जॻह रखंदो आहियो। हिन जे अॻियां बि जंहिं महिल रखे त हुन तास रखे थो, साबुण कुलो लाखाए रखाएसि, बाक़ी घसियल आहे। कुलो ॾिनोसि तुंहिंजे ॿारी खे 500 रुपया रखे। हिन जे वञण सां ई हिनखे हमिलो करे उहो सभु टपड़ खणी आयसि हरगोबिंद सां, तेग बहादुर साहिब जा ग्रंथ साहिब ॿिया टपड़ जेके बि, उहो वैल थी वियो। पोइ माण्हू भॼाया मखण शाह ॾे, मोटी आयो। पोइ उन्हनि खां वरी दॿाए करे टपड़ साॻा सही सलामत न पहुचा। पर चऊं ग्रंथ साहिब चङो न रखियो आहे, वठी हुजे वठियो। उहो ग्रंथ साहिब अञा उन्हनि वटि आहे, जेको असली लिखियलु आहे उहो अञा उन्हनि वटि आहे। किथे लिखियो अथऊं करतारपुर में आहे, मोबाइल में त कंहिं मूंखे ॿुधायो त लिखियलु आहे उहो करतारपुर में लिखियो आहे, पर हितां अॻे में पुराणो ईअं ई आहे। जय सखी बाबा, श्री राम।
उनजी वृत्ति सदाई करतार ॾेई विराग वृत्ति हुई वाणी ओढ़ी आहे प्रभु कृपा साचा गहो वीचारा राम नाम बिन मिथिया माण्हू मिथिया न हुजे हा त इहो ख़ैर इहो कीअं निकिरिया राम नाम सत्य है मुकेश पुट असांजे मामा गमनदास जेके उनजो भाउ विचों पमनदास उन चोलो छॾियो कुदरत मौक़े ते मां उते हुउमि ज़रूरु न आहे हर चोले छॾ मां हुजां या सर ते पुॼायो कोई ॾिसो पियो हाणे रवाज में छा छा थी हाणे जेको महिमान आहे सभु को लोही किथे हूंदो अॻे ईअं जैसे मां उते शइ ॾिठी हा अलाए केतिरी लोही पइजी हुयूं ख़ैर 4 मुश्तंड उनखे खयूं उनजा पुट 5 अथसि मामे खे पर उन्हनि मां नज़र कोन आयो मुंहिंजी नज़र में कोन थियल राबरेली में न त अॻे रोड ते पुॼंदा पहुचंदा राम नाम सत्य है अॻे जीअं ॾिठोसि हा एॾो ई हाणे मां सोचां पियो भई कंहिंखे मुड़दो त कोन चयो मुंहिंजे लाइ राम नाम सत्य चओ जेको धर्म ग्रंथनि किथे लिखियो आहे त माण्हू वारे जे मथां राम नाम सत्य हुजे मां त न पढ़ियो आहे कॾहिं आख़िर कहिड़ी सचाई आहे जेका हुनजे वातो न खाए थी जवाबु छा आहे इहो भारत खां पुछियो वेंदो ॿिए मुल्क में न राम नाम सत्य राम नाम सत्य राम जो नालो ई सत्य आहे या कहिड़ी शक्ति हुनखे चवाए थी मन रे हे मुंहिंजा मन साचा गहो वीचार सच जो वीचार कर राम नाम बिन मिथिया माण्हू सभु अजायो मिथिया नाहे रसना परस सॼी अष्टपदी मिथिया ते मन में प्रीत निरंजन दरस परतरे रूप न पेख नेत्र साध की टहल संत संगेत कर्ण सुने काहू की निंदा सब ते जाने आपस को मन गुरु प्रसाद बिखिया पर हरे मन की वासना मन ते इंद्री जुत पंच दोख ते रथ नानक कोट मधे को ऐसा परस सुखमणि सुख अमृत प्रभना राम नाम बिन मिथिया मानो सगरो यो संसार हा जाको जोगी खोजत हारे पायो नाहे तिह पारा जंहिंखे जोगी खोजनि था पिया खोजे खोजे हारजी पिया उनजो पार पाए न सघिया पर उहो परमात्मा हा सो स्वामी तुम निकट पछानो रूप रेख ते न्यारा भला हुनजो रूप हुजे उनजो को निशान हुजे तो हथ अचे न उनजो रूप में रेखा आहे कान तो हो सदाईं गॾु ई गॾु आहे असां सां श्री राम श्री राम संत कर ताप समान संत हा पावन नाम जगत में हर को हे मुंहिंजा मन पावन नाम पवित्र करण वारो तो नाम नथो जपे पियो हा कबहू नाहे संभारा हा नानक शरण पर्यो जग बंधन राखो बिरद तुहारा नानक शरण पर्यो जग बंधन बस जगत तूं वंदना कराइण जे लाइक़ु आहे सॼो जग तोखे वंदना करे नानक शरण पर्यो जग बंधन
राखो बिरद त्वारा तुंहिंजो बिरद रखिया करणु श्री राम श्री राम ॿार वेठो कोन्हे हाणे सुबुह मुंहिंजे मन में आयो थोरो थोरो प्रभु जी प्रभु जी मेरे अवगुण चित न धरो हिकिड़ो शब्द आहे प्रभु जी मेरे अवगुण चित न धरो मां चवांसि पियो डॉक्टराणी जो भॼन ॻाईंदी आहे पुटु लिखजांइ यादि अचे त पोइ उन खां पुछी सघंदुसि त पहिरां मोबाइल ते कढी वरितई त जलूटा ॻायो आहे पर तोखां सम्झ में पियो घटि आहियूं उहो लिखाईंदासीं त पुछी विझांइ सुठी ॻाल्हि आहे न आदान प्रदान कयो संतनि खां पुछो 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 पुछी वरी पुछो वरी पुछो वरी पुछो तसली कयो प्रभु साईं सभु ज़रूरु कराए थो मुंहिंजो पुटु ईअं असां सॾाईंदासीं न प्रभु मों अवगुण चित न धरो त असां मां अवगुण न थींदो असांखे परमात्मा अवगुणनि खां बचाईंदो जेकॾहिं असां अॻ में क़बूल कंदासीं प्रभु मेरे अवगुण चित न धरो जिते समुंड सागर नीर भरी आहे तेते अवगुण हमारे दया करो कुझु मेरो पाओ डुबदे पत्थर इहा ॻाल्हि तस्लीम करियो जल्दी में तस्लीम करियो हिन लाइ ईअं न हुजे त नालो जो बख़्शनार छो पिया असांजे गुनाहनि खे ॾिसे हिसाबु करे त असां किथे पुॼूं श्री राम लेखे कथो न छूटई किन भूला बख़्शनारा बख़्श ले नानक पारो श्री राम वाह पावन नाम जगत में हर को कबो न समारा नानक शरण पढ़ियो जग बंधन राखो बिरद द्वारा राखो बिरद बोल गुरु नानक देव